नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे 9 मेल में ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद लग क़लौरी में क़ाइम एहसास क़फालत सेंटर में डिवाइस मालिकनि तरफ़ां 500 खां 1000 रुपए ताईं मुस्तहक औरतन जी रक़म में कटौती जो सिलसिलो जारी है। साफ़िन आॾो एहतजाज कंदे मुतासिरिन औरतन ॿुधायो आहे त असां जी इमदादी रक़म में कटौती कई वञे थी। ॿिए तरफ़ असांखे तज़लील जो निशानो बणायो वञे थो। मुस्तहक औरतन जो चवणु आहे त एजेंटनि जी मशीननि जा मालिक रिश्वत ॾींदड़नि खे फौरी तौर पैसा कढराए ॾियनि था, जॾहिं त रक़म न ॾींदड़ औरतुनि खे सॼो ॾींहुं इंतज़ार कराए परेशान कयो वञे थो। जॾहिं त उते मौजूद ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ पुलिस एहलकार बि हिननि सां बट बणियल। हिननि असिस्टेंट कमिश्नर कोट गुलाम मोहम्मद खां मुतालबो कयो त रक़म मां कटौती कंदड़ एजेंटनि खे गिरफ्तार करे पूरी रक़म ॾियारी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।